क़ौमी असेंबली जी तक इन 193 राजनपुर ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। नून लीग जे उमार अवैस लगारी, पीपुल्स पार्टी जे अख्तर हुसैन गोडचाणी ऐं पीटीआई जे मोहसिन लगारी समेत 11 उम्मीदवारनि में चोटीअ जो मुक़ाबिलो। सिक्योरिटी जा गैरमामूली इंतजाम, पुलिस सां गॾु रेंजर्स एहलकार बि मौजूद। राजनपुर जी सीट पीटीआई जे जाफर हुसैन लगारी जे लाॾाणे बाद ख़ाली थी हुई। 1973 ईस्वी जे आइन जी गोल्डन जुबली जे मौक़े ते पीपुल्स पार्टी पारां अॼु सिंध असेंबली ऑडिटोरियम में तक़रीब कोठाई वेंदी। परॾेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सुप्रीम कोर्ट आइन ऐं कानून जी बालादस्ती क़ाइम कंदी त मुल्क में मुआशी इस्तेहकाम ईंदो। 90 ॾींहनि में चूंडूं आइन ऐं कानून जी रेड लाइन आहे। जारी कयल बयान में शेख रशीद चयो त पीडीएम फ़ैसिलो करे त हिसाब कंहिंखे मुंहुं ॾींदी या चूंडूं कराईंदी। हाणे अदालतुनि ते हमिलो कयो वियो त ॾींहं जा तारा नज़र अची वेंदा। समूरी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि। अदालत जो फ़ैसिलो ई मुल्क खे बचाए सघे थो। आलमी माहिरनि जी हिदायतुनि ऐं बरसातुनि जी तबाही खे 5 महीना गुज़रण बावजूद क़दीमी माग मुंहं जो दड़ो खे बचाइण लाइ मरमती कमु शुरू न थियो। डीके नॉर्थ में हिकु क़दीम भित जो 3 फुट हिसो ढही पट पइजी वियो। केतिरनि ई भितियुनि खे ॾार पइजी विया। डीके नॉर्थ ऐं एशार एरिया में क़दीम भितियूं कंहिं बि वक़्तु ढही पट पवण जा इम्कान। डीके एरिया में बरसात जो पाणी नेकाल करण लाइ ठहंदड़ नाले में कलर सां भरियल सिरूं इस्तेमाल थियण लॻियूं। आसारनि खे नुक़सान थियण जो ख़दशो। एसयूपी जो सिंध जे हक़नि ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ सखर खां निकितल पैदल मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा। बान सैदाबाद पहुतल पैदल मार्च सेवण तरफ़ रवानो थी वियो। गुलनि जी वर्खा। सैद ज़ैन छा चयो आहे त ॿोॾि मुतासिर अॼु बि उझनि लाइ परेशान आहिनि। सिंध खे बचाइण लाइ सभिनी खे ॿाहिरि अचणो पवंदो। सिंध मार्च जो मक़सदु अवाम में सुजाॻी पैदा करणु आहे। जीए सिंध महाज तरफ़ां डिजिटल आदमशुमारी ऐं ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ हैदराबाद में अलामती बुख हड़ताल। अॻवाननि चयो आहे त 70% माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुकुमरान पंहिंजूं शाह ख़र्चियूं घटाए अवाम खे रिलीफ फराहम कनि। गंबट भरिसां ॻोठ वॾा भट्टी में स्कूल जी इमारत ज़बूनाल। शागिर्दनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जो 5 किलोमीटर ताईं पैदल मार्च। मुज़ाहिरीन चयो आहे त स्कूल जी इमारत ज़बूनाल आहे। शागिर्द खुलियल आसमान हेठि वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। इमारत जो मरमती कमु कराए वञे। चीन जी मशहूर मॉडल आए चुई खे क़त्ल करण जी शक में संदसि मुड़ुस समेत 4 ॼणा गिरफ़्तार। गुज़िरियल ॾींहुं 28 वरनि जी चीनी मॉडल जो लाश हांगकांग मां मिलियो हो। परॾेही ख़बरू इदारे मूजिबि चीनी मॉडल खे क़त्ल करण बाद संदसि लाश खे टुकड़ा टुकड़ा करे फ्रिज में रखियो वियो हो। ऐं सिंध जे अमर रागी सादिक फ़कीर जे विछोड़े खे 8 वर विहामी विया। संदसि ॻायल गीत अॼु बि बेहद मक़बूल। सादिक फ़कीर जी वरसी जे मौक़े ते हैदराबाद में अॼु तक़रीब थियल। सादिक फ़कीर 8 साल अॻु सऊदी अरब में रोड हादसे में फौत थी वियो हो।